सैयदी व मुर्शिदी महबूब दिलबर भाई की खिदमत में दपाण पंहिंजे नूरानी रूहानी इरफानी वजदानी किताब दिल नवासा असां सभिनी जे दिल खे मुस्तफीज़ करण फरमाए। नारे तकबीर, नारे रिसालत, अल्लाह 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 अल्लाह। सभई अल्लाह ने कुरान की महफिल की तरह सजाए हुआ अल्लाह का तीन जहां में खुशखुशाली अल्लाह ज़ात बावरा इन गोट जी मथा गोट वासा से मथा रब कभी खुसूसी रहमत पर मुनाजात फरमाए। अल्लाह की पाक कलाम जा जेकी लफ्ज़ और हलाली जमात के मुनावर है इन लफ्ज़ के अंदर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो व युतइमून तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। ऐ मानी खराए ताम खराए पंहिंजी चाहत जे बावजूद ॾियनि खे कराए मिस्कीननि खे यतीमनि खे ऐं चवनि था इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह तव्हां खे असां खारायो इहो ख़ासि अल्लाह जे लाइ ला नुरीदु मिनकुम
जज़ाअन वला शुकूरा तव्हां खां बदलो शुक्रमंदी या को एवज़ो या मुआवज़ो तलब न कयूं असां तव्हांखे जो खारायो आहे अल्लाह जी हक़ अज़न गिरामी कुरान पाक जे इन मुबारक लफ्ज़ जे अंदर अल्लाह ताला उम्मत मुस्लिमा खे एक सबक सिखारियो आहे तव्हां सिर्फ पंहिंजे मफ़ाद के न सोचियो पर मुआशरे जे अंदर जेके मिस्कीन हैं गरीब हैं यतीम हैं असीर हैं मुहताज हैं तव्हां उन्हनि जा भी मददगार बणिजी वञो ऐं जॾहिं बि तव्हां कंहिंसां कंहिं बि क़िस्म जी चङाई कयो त जंहिंसां तव्हां चङाई कई आहे उन खां एवज़ो तलब न कयो पर चओ त मूं अल्लाह खां जॾहिं तव्हां अल्लाह जे ख़ातिर अल्लाह जे बाननि जी मदद कंदो मुहताजन ऐं मिस्कीननि जी सार संभाल कंदो त अल्लाह पंहिंजे रहमत जा दर तव्हां खोले छॾींदो एतिरो अञा सीर न आयो आहे जेतिरो तव्हां टकिजी वेठा आहियो असल ज़बानुनि खे बि ताला हणी आया आहियो शाबाश शाबाश ॻाल्हायो अलाह जी ज़बान ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी आहे हूं त हिकु ई सॼो ॾींहुं हणंदा था भई सुभाणे अलाह जी ज़बान नथी वणे हा ख़बर त पवे त जेरनि में वेठो वाइस कया इन आयत पाक जो शान नुज़ूल छाए हज़रत सैयदना इमाम हसन ऐं सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा पाक नबी जा जिक्र जा टुकड़ा हसनैन करीमैन एक वक्त थियो जो ॿिन्ही जी तबीयत नासाज़ थी पई नाचाक ओ बच्चो जे नाचाक थे त अबे अम्मा खे फिक्र थींदो आहे अबे अम्मा खे पंहिंजे बच्चे जो फिक्र थींदो आहे ऐं असांजो औलाद जॾहिं नाचाक थी पवंदो आहे त असां रोड़ंदा आहियूं तबीबनि ॾे डॉक्टरनि ॾे हकीमनि ॾे पर मदीने वारे ताजदार जो घराणो जॾहिं बीमारी अचे थी त अल्लाह ॾे मुतवजो अचे तबीब बि रब जा दवाऊं डॉक्टर बि रब जूं ऐं शिफ़ा ॾियण वारो बि रब आहे पर अॼु माण्हुनि जी सोच सिर्फ दवाउनि डॉक्टरनि तबीबनि ॾे थी वई पर जेको शिफ़ा ॾियण वारो आहे उन रब खे माण्हू विसारे आहे या ग़लति चवां अज़ीज़ान गिरामी जॾहिं हसनैन करीमैन नाचाक थिया त हिननि जो अबो मौला अली शेर खुदा असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु हिननि जी अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा ज़किया राज़िया मर्दिया फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा बिन्नी पाण में सलाह की त बचड़ा नाचाक थी पिया आहिनि हाणे इन जे लाइ छा करणु खपे कहिड़ो इलाज करणु खपे
बिनी पाण में सलाह कई त बास सां बासूं अल्लाह जी रज़ा जी। जे बच्चा चङा भला थी विया त असां 3 ॾींहं नफ़ली रोज़ो रखंदासीं। हज़रत मौला अली बासी ऐं ख़ातून अतहर बि बास ऐं जॾहिं बि का ओखी या अहजाई थिए त मानो अल्लाह वास्ते बास बासी सघे थो। अल्लाह वास्ते जेकॾहिं मुंहिंजी ये मुश्किल हल थी वई त मां ख़ुदा वास्ते 500 रुपया ख़ैरात या बास। जेकॾहिं पुट जाओ त मां 3 ॾींहं नफ़ली रोज़ो रखंदुसि या बास। जेकॾहिं इम्तिहान में पास थी वियुसि त मां 4 रकात नफ़िल पढ़ंदुसि या बास। जेकॾहिं मुंहिंजो बच्चो ठीक ठाक थी वियो त मां ढको ख़ैरात कंदुसि या बास। अल्लाह वास्ते बास बास भी। ऐं जेकॾहिं कंहिं वलीअ कंहिं बुज़ुर्ग जे लाइ बास बासे थो त हीअं चइबो त ही ढको अल्लाह वास्ते ख़ैरात कंदुसि, मौला इन जो सवाब सोणे कलंदर जे रूह में पहुचाए। मौलाए करीम मूंखे तूं शफ़ा ॾिनई, मूंखे हिन मर्ज़ मां निजात मिली त मां उन ख़ुशीअ में या उन जे बास में मां ही बकरो ख़ैरात कंदुसि, मौला इन जो सवाब मुंहिंजे मिठे पीर जी रूह में पहुचाए। बास अल्लाह ख़ातिर बास बिया ऐं गैर शरई कमन में बास न बास बी। गैर शरई कमन में गुनाह जे कमन में मसलन रात जो निकरे बंदूक खणी कि मुंहिंजा मौला अॼु चोरी में फपी हुयसि सुबुह जो 1.25 कसीरो ख़ैरात। ॻाल्हि सम्झो था न? मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ गुनाह जे लाइ, बुराई जे लाइ, बेफ़रमानी जे लाइ, अल्लाह जे हुक्म जी भञकड़ी जे लाइ बास न बास बिया ऐं चङे कमनि में बास बिया। चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुंहिंजा दोस्तो पुछे करे बास बासियो त रब जी इबादत ऐं बंदगी जी बास बासियो। उनजा कुझु नमूना ॿुधाया। बास बासियो मौला जे मुंहिंजो ही कम थी वियो त मां रोज़ो रखंदुसि, ही कम थी वियो त मां नफ़िल पढ़ंदुसि, ही कम थी वियो त मां मस्जिद में 5 ॾियारा एतिकाफ़ वेंदुसि। जे मुंहिंजो ही कम थी वियो त मुंहिंजा मौला मां 3 ख़त्मो क़ुरान जो पढ़ंदुसि। हे मुंहिंजा मौला जे मुंहिंजो ही कम थी वियो त मां तुंहिंजी रज़ा जे लाइ 20 मिस्कीननि खे मानी खाराईंदुसि। ये बास जा क़िस्म है। ओ मुंहिंजा दोस्तो को जॾहिं को मानो रब जे ख़ातिर बास बासींदो आहे त अल्लाह बाझ भरियो रब जल्द उन जो कम सरंजाम करे ॾींदो आहे। तव्हां ॻाल्हि सम्झी आहे जी? सम्झव या वरी चवां? हज़रत हैदर करार बास बासी ऐं ख़ातून अतहर सैयदतुन निसाइल आलमीन बास बासी जे हसनैन चङा भला थी विया त 3 ॾियारा नफ़ली रोज़ो रखंदासीं।
अल्लाह कयो त ॿई शहज़ादा चङा भला वरी बि चओ सुभान अल्लाह। पास पासे अली, पास पासे खातूने जन्नत, कीअं न रब करम कंदो ऐं जन जेला पास पासियों से बि जन्नत जे जवाननि जा सरदार। ओ मुंहिंजा दोस्तो शहज़ादा चङा भला थी विया। हाणे ॿिन्ही पाण में चयो त रब मुराद पूरी कई, हाणे बास जा रोज़ा रखणा आहिनि। सैयदा बि रोज़ो रखियो त हज़रत मौला अली बि रोज़ो रखियो। मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल शाम थी आहे, रोज़े खोलण जो वक़्तु थियो आहे, त ओॾी महिल घर में ॿियो कुझु बि न हुजे, रुॻे जवन जी मानी जो टुकर रखियो हुजे। जेॾीमहिल मानड़ी अॻियों रखे रोज़े खोलण जे लाइ वेठा, हाणे पाक जो इंतज़ार हुयो, सिज लहे अज़ान अचे त रोज़ो अफ़्तार कयूं त दरवाज़े ते सदा आई। दरवाज़े ते सदा आई त मां मिस्कीन आहियां, अल्लाह वास्ते मूंखे का ख़ैरात मिले। हज़रत मौला अली खातूने अतर जे चेहरे रे ॾिठो, ए फातिमा असां जे दर तूं साहिल कॾहिं ख़ाली मोटियो न। हाणे घर में ॿियो कुझु आहे बि न आहे, या मानी जो टुकड़ो जिते रोज़ो खोलण वेठा आहियूं। हाणे छा चवी हज़रत बीबी फातिमा चयो, अली असां पाणी पी रोज़ो खोलींदासीं, पर पंहिंजे दर तां मिस्कीन खे ख़ाली न मोटाईंदासीं। सुभान अल्लाह। तरगीब व तरहीब में हदीस तो इमाम मुंज़री आने तो मदीने वाले साईं फरमायो त पुछड़े में पुछड़ो माण्हू, बुर्रे में बुर्रो माण्हू, कंदे में कंदो माण्हू हुआ जेको अल्लाह जो नालो वठी ऐं माण्हुनि खां वञी पैसा घुरे। पिने थो नालो अल्लाह जो नालो रुपयो घुरंदा आहिनि या छा? अल्लाह जो नालो जो इज़त तव्हां इहा कई आहे, अल्लाह जे नाले ते रुपयो था वञी वठो। ओ मंगता ओ पुञण वारो ख़ुदा खां ॾिजो, अल्लाह जे नाले खे रुपए या टके जे लाइ इस्तेमाल न कयो। मदीने वाले साईं फरमायो आहे त बुर्रे में बुर्रो इंसान इहो आहे जेको अल्लाह जो नालो वठी माण्हुनि खां वञी दुनिया तलब करे। पर हिकिड़ो माण्हू आहे जेको इने खां अञा बि वधीक पुछड़ो आहे। पर हिकिड़ो इने मंगते खां पेनू गदागर खां अञा वधीक पुछड़ो ॿियो माण्हू आहे। साहबन पुछो या रसूल अल्लाह इने खां पुछड़ो केरु आहे? पाण फरमायो जेका अल्लाह जे नाले ते केरु घुरे ऐं उनखे ख़ाली मोटाए छॾे। अड़े हुन त नालो रब जो न सुञातो, पर तूं त सुञाणी। तो वट रब जो नालो वठी आयो, तोखे उनखे ख़ाली मोटाइण हक़ न हुयो। रब जे नाले ते को जिंद जान घुरे ॾेई छॾिजे त बि थोरी ॻाल्हि। उन करीम जे नाले ते बच्चा घोर कजनि, जानियूं फिदा कजनि त बि थोरी आहे, छो त इन्हनि शयुनि जे ॾियण वारो बि त रब पाण। इन्ने खां बि घुरो माण्हू इहो आहे जेको अल्लाह जे नाले ते केरु घुरे उनखे ख़ाली मोटाए छॾे। पुछ पुछड़ो करे साहिल आयो हल 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 कोने पैसा पिया बचत खीसे में पैसा रखिया बचत। ओ अदा मुझे मालिक जे नाले जो नंग सुञाणा कयो।
रब जे नाले खे खाली न मोटाईंदा कयो। मुंहिंजा दोस्तो जेको अल्लाह जे नाले ते ॾींदो आहे त रब उनखे छॾींदो न वधाईंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या। मुंहिंजा दोस्तो जेको माण्हू पेनू आहे गदागर आहे पिने थो वञी ऐं उन वटि हिकिड़े वेले जी मानी बि घर रखी या एतिरो ख़र्चु घर में अथसि जो हिकिड़ो वेलो करे सघे ऐं उहो पिने थो। क़यामत जे ॾियारे में उथंदो त उनजे मुंहं ते गोश्त जी बूटी न हूंदी। जे मुंहं ते गोश्त ऐं चमन न हुजे त ख़बर थी उनजी सूरत कहिड़ी कुछड़ी हुई, शिकिल उनजी कीअं लॻंदी तव्हां तसवर बि नथा करे सघो। ओ मुंहिंजा दोस्तो अॼु फैशन थी वियो आहे पिनण जो। चङा भला माण्हू पिनंदा था ऐं मूं त हिन दौर में अहिड़ा बि पेनू ॿुधाए जंहिंजे घर में एयर कंडीशन लॻी वई। एयर कंडीशन मोबाइल कीसन में पेनू हिक ॿिए सां सलाह कंदा फलाणे ते तूं वञे फलाणे ते मां वञा। छा इन माण्हू खे पिनण जो हक़ आहे? ओ मुंहिंजा दोस्तो पुछड़े में पुछड़ी ज़लील ऐं गंदी हरकत आहे पिनण। पर पिनण जी आदत हिकिड़ो भेरो पइजी वञे पोइ खणी सिर कटी पर मुड़ंदो कोन। अहिड़ी गंदी आदत। बादशाह हो सो बाला बाला पिनंदा का इन्हनि का औरत पिने पई। सूरत जी का चंगड़ी हुई। बादशाह के पसंद अची वई वठी पंहिंजे महल में। हाणे बादशाह जे घर में जो आई बादशाह निज़ाम बादशाही हर शइ खाधा पीता लटा कपड़ा सोन चांदी ज़र ज़ेवर माड़ी बंगला कहिड़ी शइ जी कमी मानी जो टाइम थे त दर बंद करे ऐं पोइ मानी कंहिंखे बि अंदर अचण मानी नौकरियाणी वठी वञे पोइ दर बंद करे पोइ अंदर वेही। हिकिड़े ॾींहुं बादशाह खे तुंहिंजी नई घरवारी आहे या मानी खाए कंहिंखे बि घटि नथी कमरे में अचण। बादशाह चयो मां ॾिसंदुसि। खिड़की हुई ने बादशाह भी ॾिसण लॻो। हीअं कंहिंजो मानी खणी पोइ जेके जारा हुया दरियूं हुयूं हिकिड़ी मानी हिकिड़े दरी ते ॿी ते टी ते रखे पोइ वरी हिकिड़ो पोती पंहिंजी लाहे गुंदो ठाहींदा पिनंदा आहिनि। गुंदो ठाहे पोइ वरी उन जारे ते इहो विझी त जारो ॾियण वारो असां पिनण वारा आहे अल्लाह। वरी मानी खणी गोदड़ी ते वरी टे जारे जारो ॾियण वारो असां पिनण वारा आहे अल्लाह। वरी मानी खणी गोदड़ी ईअं पिनी उन्हनि रखे पाण वई वरी वरी खणी पोइ वेही खाइण। बादशाह जो हीअ कमीनी औरत जेके मां पंहिंजी घर वारी घर धयाणी कयो ही छा थी करे दर खोली ही छा थी करी। बादशाह मां मजबूर आहियां पिनण जी नंढपण खां हेर पियल हुई। हाणे हिते तो वटि कंहिं शइ जी कमी त कान्हे पर मां पंहिंजी आदत खां मजबूर आहियां। रब चलो इन बुरी आदत खां बचाए। मुंहिंजा दोस्तो अहिड़ा घणा माण्हू घणा फैशन बढ़ाए छॾियो आहे पिनण खे। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि ख़ुदा रा ईअं न कयो।
जिक्र अल्लाह ताला जल्ल शान तव्हां खे सेहत ॾिनी आहे तव्हां महिनत कयो मज़दूरी कयो उन पिनण वारी दिलत खां उहो जो कुहाड़ी खणी झंग में काठियूं वढे उहे बाज़ार में अचे खपायो हलाल रोज़ी पाण बि खाओ बच्चन खे बि खारायो इहो वधीक जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों दर्द सदा लगी तमाम मिस्कीन आया मुझे खैरात मिले हजरत खातून अतहर चयो त अली असां पानी पी रोज़ो खोलींदासीं पर दर तां अल्लाह जो नालो खाली न मोटाईंदासीं। जेका खाधे जी शइ हुई मानी जगह बावया उन मिस्कीन खे ॾिनो पाण पानी पी रोज़ो खोले छॾियो। वरी ॿियो ॾियारो थियो मदीने वारे साईं जे अहल बेतन जे घर जो फाको मिस्कीनी या मिस्कीनी मजबूरी न हुई पूरी वर्ती हुई इख्तियारी अॼुकल्ह को मिस्कीन थी वञे उनजी मजबूरी आहे पर मदीने वारे साईं खे उन जे अहल बेतन जी मजबूरी न हुई उन्हनि घुरी अल्लाह खां वरती हुई। जी हज़रत इमाम हसन जे घर में फाको थियो 3 ॾींहं घर में मानी न थी 3 ॾींहं हजरत इमाम हसन जी बानी हुई फितह नालो उहा वई घर में चांदी जो टुकड़ो खणी आई इमाम हसन के चवण लगी त साईं तव्हां जे घर में 3 ॾींहंनि जी फाके जी नौबत आहे मुझे घर में ये चांदी रखी हुई या आंधी पंहिंजे बचन जे लाइ अटो वठो मां तव्हांजी बुख सही न थी सघां। इमाम हसन फरमायो त ए पिता तू समझी थी त असां मोहम्मद जा बच्चा मजबूरी जे करे बुख था काटियूं न असां त पंहिंजे नाने जी सुन्नत दा अदा कयूं। ये चई इमाम हसन हीअं गत जो हई ज़मीन ते घर जी सॼी ज़मीन सोन जी बणी वई नचे सुभान अल्लाह लत लगी घर जी धरती सोन जी बणजी वई। पाण फरमायो पिता असां मजबूर न आहियूं असां पंहिंजे नाने जी सुन्नत था अदा कयूं। मुंहिंजा दोस्तों हजरत मौला अली ने फातिमा ज़हरा जे घर जी या मिस्कीनी पे मजबूरी न हुई इख्तियारी वरी से पास जो ॿियो कई रोज़े में जेॾीमहिल रोज़े खोलण जो टाइम थियो त दरवाज़े ते सदा आई त मां यतीम आहियां जो अखो कोन्हे यतीम आहियां अहल बैत जे घरों खे खैरात मिले। मुझे सोने हबीब फरमायो त जेको माण्हू यतीम जे मथे ते हथ फेराए त जेतिरा वार उन जे हथ खे लॻंदा वार वार जे बदले में 10 नेकिन जो सवाब उन जे दफ़्तर में रब लिखाए। जेको माण्हू के यतीम जी परवरिश तो करे हबीबन जी आंगुरियूं हीअं मिलायूं थोड़ी हुई अशद जी आंगुर थोड़ी विधी सा हीअं मिलाए फरमाए हे ॾिसो पई आंगुरियूं मुंहिंजूं जीअं हे पई आंगुरियूं पाण में गॾु आहिनि यतीम खे पालण वारो यतीम जी संभाल लहण वारो क़यामत जे ॾियारे मूंसां ईअं गॾु हूंदो। मदीने वाले साईं जो पाड़ो खपेव मुस्तफा जो पाड़ो खपई ओ अदा
मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त मुसलमान के घर में सब का भले में भलो घर हुआ जंहिंमें यतीम जी परवरिश थींदी हुजे, यतीम सां सुठो सलूक थींदो हुजे। मुसलमाननि जे घर में सब का पुछड़े में पुछड़ो बुरे में बुरो घर हुआ जंहिंमें यतीम सां बुराई कई हुजे। फ़ज़ालिकल्लज़ी यदुल यतीम अरायतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन। हबीब छा उन माण्हू खे ॾिठुई जेको दीन जो इनकार थो करे, जेको दीन खे कूड़ो थो सम्झे, जेको इस्लाम जो इनकारी आहे। छा उन माण्हू खे ॾिठुई? मौला केड़ो माण्हू आहे जेको मुझे दीन जो इनकारी आहे। रब तो फरमाए फ़ज़ालिकल्लज़ी यदुल यतीम। मुझे दीन जो इनकारी उहो आहे जेको यतीम खे धिक्कारींदो, यतीम खे तड़ाईंदो, यतीम खे मिस्कीन यतीम खे पंहिंजे दर तां तड़ाए छॾींदो आहे। इहो अल्लाह जे दीन जो इनकार करण वारो आहे। पुट छोकरो जंहिंजो पीउ मरी वञे बाल थियण, छोकरी जंहिंजो अबो गुज़ारे वञे शादी थियण, छोकरो बालक थियण ताईं ऐं छोकरी शादी थियण ताईं यतीमा ओ अता ओ मिठा। जेकॾहिं तव्हांजे पाड़े में तव्हांजे ॻोठ में को माण्हू गुज़ारे वञे, ॾिसो त पोयूं यतीम बच्चा त न छॾिया अथई, को यतीम न्याणियूं त न छॾियूं अथई। पोइ तव्हां हली वञी उन्हनि जी संभाल लहंदा कयो, उन्हनि खे लटो कपिड़ो वठी ॾियो, उन्हनि खे मानी पंहिंजे घर में जॾहिं मानी सुठी ठाहियो था त पहिरीं यतीम जे घर जे कोडोलो लोड़ जो मोकिलींदा कयो। पोइ वरी ॾिसो त रब तव्हांखे उनजो बदिलो कहिड़ो थो ॾिए, कीअं थोरो तव्हांखे वधाए। मशहूर वाक़ियो आहे। मुंहिंजा सोना हबीब ईद जे ॾींहं ते ईद नमाज़ जे लाइ निकिता आहिनि। महबूब सोना वञनि पिया, सारी उम्मत इंतज़ार में हुई केॾी महिल तो मोहम्मद मुस्तफ़ा अचे, असांजो इमाम अचे, असां हबीब जे पुठियों नमाज़ पढ़ूं, मुस्तफ़ा जो दीदार बि कयूं। ईद में ईद हिकिड़ी ईद ॿियो मुस्तफ़ा जी ईद, मुलाकात हबीब सादी ईद हो गई। सादा हज अकबरी तेरी दीद हो गई, तेरी सूरत जो तकी से मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई। मुलाकात हबीब सादी मुझा दोस्तों साहबा जो मुश्ताक निगाहूं महबूब जे मुखड़े जे इंतजार में हुयूं। हबीब पंहिंजे पाक नबूवत जे घर मां निकिता आहिनि, नंढा वॾा नवा कपड़ा पायूं, खुशन में टहटंदा पकंदा वञनि पिया, पर ओचितो मुस्तफ़ा जी नज़र पई हिकिड़ो नंढड़ो नीकरो अपालड़ो हुयो, मेरड़ा कपड़ा हुया, वार कटियल हुया। जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफ़ा जी नज़र पई त कदम रुकिजी विया, हबीब बीह गया। उन नंढड़े खे सॾु कयूं, बच्चा पुटड़ा तू छो परेशान आई? अज ईद जे ॾियारे सभिनी नवा कपड़ा पाता आहिनि, सभु ख़ुशियूं था मल्हाइनि पिया, पर तूं अॼु बाला हाल करियो बीठो आहे। चए थो ओ अल्लाह जा नबी, मां यतीम आहियां, मुंहिंजो बापो गुज़ारे वियो। अॼु मां अकल कंहिंसां कयां?
अज मुके कपड़ा केर पाराए, अज मुंह यतीम जे मथे ते हथ केर फेराए। पियो जही जो गुजरी वञे सो छोरो छितो सटबो, अतल करे एतराम अपे जो अपो बिनेठ छपो। अतल करे एतराम अपे जो अपो बिनेठ छपो। चप्पा चुकियूं ने हिक ॿिए खे जॾे बाबो करे सॾकबो। अतल करे एतराम अपे जो अपो बिनेठ छपो। साहो थथो भिखणी सिन आडो, गणतियूं ऐं सूर गणी सिन आडो। अल्लाह अल्लाह मुझा दोस्तो, साहो थथो भिखणी सिन आडो, गणतियूं ऐं सूर गणी सिन आडो। ओ पीउ जही जो गुज़री वञे सो छोरो छितो सॾबो। अतल करे एतराम अपे जो अपो बिनेठ छपो। अर्ज़ करे तो ओ मुझा सोना नबी, रसड़े ते बीठो से टोला टोला गुज़रदा विया, पर कंहिं न पुछो। यतीम जो यार मिस्कीन जो मददगार मोहम्मद मीरा, जेके जो केर न पुछे उन्हें जी संभाल लहण वारो मदीने वारो ताजदार। मुझा सोना नबी, मां यतीम बार आया अबू। अभी करीमन उन नंढड़े बाले के ठाकुर पातो कुर्बान या रसूल अल्लाह तुझे हथ कुर्बान। साईं फरमाइता छा तू इन मेरा दी थी थे तो तुझो बाबो मोहम्मद करीम हुजे। किसी पूछा तो बख बख खुली मुझा भाग जो बारो नहीं कोंदो जे तू मुझो बाबू लजपाल नबी मुखे पंहिंजी गुलामी में कबूल करी तो पोइ सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। मुझे मुस्तफा जो किरदार हुयो, गरीबन जा गमख्वार हुया, यतीमन जा यार हुया। हजरत ज़ैद नंढड़ो हुयो, पीउ मां खां विछड़ी वियो। पीउ मां खां हिकिड़ो मेलो वॾो, उन मेले में आयो, अबे अम्मा खां विछड़ी वियो। पोइ ईअं जीअं रोल ॿार थींदो आहे, पोइ कंहिं वठी उनखे विकिणी छॾियो, गुलाम करे नौकर करे पाए छॾियो। पोइ ईअं विकामंदे बीबी खदीजतुल कुबरा जे घर आयो। बीबी खदीजा सां हबीबन करीमन निकाह फरमायो। बीबी खदीजा मुस्तफा जी कुंवार बणी तो वो हजरत ज़ैद हुजूर जे घर में आयो। हबीबन बने के पुटरे लो करे पायो। खुदा जाने के जो बार आले थी हले बाग दे को पियो संभालदार कोने मुस्तफा ने के पंजो बच्चो करे। यमन जो सुल यमन मुल्क जो उते उन्हें जो अबू अम्मा रोई बच्चे जे विछोड़े अखियूं विञाए अम्मा रोई अखियूं थी वसे ऐं पीउ उन्हें जो रोई बेहाल थी वियो। पोइ ख़बर पई त असांजो बच्चो मक्के जे शहर में मोहम्मद मुस्तफा करीम वटि रहे।
जो पी वही चाचो हजरत ज़ैद जो कहीं आया मक्के पाक में हुजूर जी खिदमत में पहुंचा खबर पई तो बराबर असांजो बच्चो महबूबन जे घर पहुंचे तो वो पी वही चाचो कहीं आया चवण लगा ओ मोहम्मद मुस्तफा असां बुधो त तू वडो करीम आई यमन में तुझी तारीफ थी तो तू विछड़ियल के कंढण वारो तू गरीबन की मदद करण वारो सही असांजो बच्चो तो वट गुलाम थी रहला विकाम दे तुझे घर में आयो सही असां यमन मजा उम्मीद रखी आया असांजो बच्चो असांखे वापस मिले सही जेके घर में असां वटि सोनो चांदी हुई का नकद पैसा हुया उहे सभु खणी आया आहियूं जेतिरो मुआवज़ो चवंदो हाज़ुरा पैसा ॾोकड़ सोन ग़रीबी हाल हार सभु कुझु खणी आया आहियूं असांजो बच्चो असांखे ॾियो अभी बस इहा ॻाल्हि आहे बच्चो खपे हाणे तव्हांजे बच्चे खे घुरायां थो पो उन्हें बच्चे तव्हांजे के मां इख्तियार थो ॾियां जे वणे से तव्हां ॾे वञे मुंहिंजी इजाज़त अथसि बिना पैसनि जे तव्हांजे हवाले सोन न वठंदोसांव चांदी न वठंदोसांव मुफ़्त में पंहिंजो बच्चो तव्हांजे हवाले पर जे पाण पंहिंजी ख़ुशी सां मूं वटि रहे त मुंहिंजो वड़ नाहे जो ज़ोरी कढां सिंगाल से इंसाफ वारी कई थो बस बदिया ॻाल्हि असांखे कबूल जे असांजो बच्चो असांजो थिए त असांजे लाइ भला जे करे असांजो बच्चो पाण फ़ैसिलो करे तव्हां वटि रहण जो त असांखे ॻाल्हि मंज़ूर आहे हाणे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे पी वई चाचे के हीअं गॾु विहायो ऐं हेॾो हुजूर वेठा फरमायो ज़ैद खे वठी अचो हज़रत ज़ैद आयो साम्हूं बीठो हुजूर फरमाइनि था ओ ज़ैद सुञाणी तो ही पई केर है जी हा साईं ही मुंहिंजो बाबो आहे ही मुंहिंजो चाचो आहे ही मुझो अब्बो ही मुझो काको बिन्ही के सुञाणा तो साईं फरमाइंदा ओ ज़ैद मूं मोहम्मद करीम तोखे बच्चन वांगुरु पालियो हाणे मां तोखे इख्तियार थो ॾियां वणई त पंहिंजे पीउ ऐं चाचे सां गॾिजी वञ भली यमन वञ अबे अमा गॾिजी वञ मुंहिंजी मोकल अथई पर जे मूं वटि रही त मुंहिंजो बि बच्चो हाणे तोखे इख्तियार था ॾियूं कंहिंजी तो संगत कबूल करी तो मुख्तियार हज़रत ज़ैद बीठो हेॾे ॾिसे त अब्बो लुड़बुड़ बहन पिया चाचो रोए वेठो वरी होॾे ॾिसे त मदीने वारो मीर खिले मुर्मुरे एक नजर होॾे ॾिसे एक नजर होॾे ॾिसे अब्बे ॾे निहारे मदीने वारे साईं ॾे निहारे चाचे ॾे ॾिसे मदीने वारे साईं ॾे निहारे मुंहिंजा दोस्तो ॾिसंदे ॾिसंदे अब्बे सम्झो त जो जे मूंखे भाकुर पाए चाचे सम्झो त जो तो मूं ॾे अचे पर ज़ैद जीअं टोकरी पाती त मुस्तफा जे कदमनि ते जो महबूब ओ मुझे सोना नबी मां तुझो आया तुझो रंस तुझो साथ न छदीस दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना आ दिल में तुझे रख लूं आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना सुभान अल्लाह मुझा दोस्तों ओ उन यतीम के ईद वारे ॾींहुं मुंहिंजे दिल पर नबी सीने सां लातो
घर वेठी कपड़ा पाराए उनखे अतर खुशबूयूं मथे पाण सां गॾाए भरी भरी हरी एॾी त उन यतीम बच्चे सां मेहर फरमायो को उहे मदीने जा ॿार जेके पंहिंजे अबे अम्मा वारा हुया उहे पिया चवनि त अल्लाह अॼु जे असां बि यतीम हुजूं हा त अहिड़ा कुर्ब मुस्तफा जा ओ अदा ओ मिठा यतीमन जी परखोर कयो गरीबन जी संभाल लो मिस्कीनन जी मदद कयो इहो ई दीन आहे इहो ई इस्लाम आहे इहा ई अल्लाह जी रज़ा जी वाट मुअर्ज़ कयो जो ॿियो ॾियारो वास जो रोज़ो ॻाल्हि यादि आहे ॿियो ॾियारो वास जो रोज़ो जेॾीमहिल रोज़े खोलण जो टाइम थियो त जवन जी मानी जा टुकड़ा हुया कुझु खजूर जूं गड़ियूं हुयूं जेॾीमहिल रोज़ो खोलण वेठा दर ते सदा थी मां यतीम आहियां खैरात हज़रत मौला अली चयो फातिमा अॼु असां पाणी ते रोज़ो खोलींदासीं पर यतीम खे पंहिंजे दर तां ख़ाली न मोटाईंदासीं ॿियो ॾियारो उहा मानी खैरात करे छॾियूं पाण पाणी पी रोज़ो अफ़्तार कयूं वरी टियों ॾियारो थियो टे ॾियारे ते वरी रोज़ो बास जा टे रोज़ा टियों रोज़ो अफ़्तारी जो टाइम थियो आहे ओॾी महिल मुंहिंजा दोस्त जेको खाधे जो सामान अॻियूं हुयो ओ जेको दर ते सदा थी मां असीर आहियां असीर जी माना छा अॻे ईअं हूंदो हींअर केतियुनि खे जेल में मानी गवर्नमेंट कराए थी पर अॻे ईअं हूंदो जो केती जेतिरा मतिलबु 50 केती उन मां हिकु ॿ केती उनखे सिपाही हथकड़ी हणंदा पोइ उनखे पिनाईंदा केतियुनि सभु ॻोठनि में रस्तनि में गलियुनि में पिनाईंदा पोइ जेके पिन जी मानी मिलंदी उहे जेके ॿ ॼणा पिन जे लाइ लिखंदा इहे ऐं ॿिया जेलखाने वारा उन्हनि खे गवर्नमेंट जे तरफ़ां मानी न मिले ईअं निज़ाम हुयो हाणे टियों ॾियारो थियो दर ते सदा आई मां कैदी आहियां मूंखे अनबेतन जे दर तां खैरात मिले वरी टे ॾियारे ते बि हज़रत मौला अली ऐं ख़ातून अतर बिनी फ़ैसिलो कयो त अॼु बि असां पाणी पी रोज़ो अफ़्तार कंदासीं पर दर तां आयल साहिल खे ख़ाली न मोटाईंदासीं टियों ॾियारो बि मुंहिंजा दोस्तो जेकी खाधे जी शइ हुई उहा खैरात करे छॾियूं उन वक़्त में क़ुरान जी इहा आयत नाज़िल थी हज़रत अली ऐं बीबी फातिमा ज़हरा जे शान में क़ुरान وَيُطْعِمُونَ الطَّعَامَ عَلَى حُبِّهِ مِسْكِينًا وَيَتِيمًا وَأَسِيرًا पंहिंजी चाहत जे बावजूद पंहिंजी ज़रूरत जे बावजूद बि उहे मानी खाराइनि था मिस्कीन खे यतीम खे ऐं कैदी खे पंहिंजी चाहत जे बावजूद पंहिंजो टुकर पंहिंजो खाधो मिस्कीन खे यतीम खे असीर खे खाराए छॾनि था ऐं पोइ चवनि था इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह असां तव्हांखे मानी खाराई अल्लाह जे ख़ातिर ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा असां तव्हां खां बदलो नथा घुरूं खैरात ॾेई कोरी चई माना मुंहिंजो शुक्र अदा करे या मुंहिंजा चोरा ॻाए न न न असां को बि बदलो नथा घुरूं असां जेका मानी पंहिंजो पूत तव्हांखे खारायो आहे छाजे लाइ त राज़ी रहे
ओ मुझा दोस्तों, इहो तो दीन जो रूह, इहो आहे दीन जो रूह, इहो आहे इस्लाम जी तालीमात जो निचोड़। निमाज़ ऐं रोज़ो इहो पिणु चङो कम, पर उहो ॿियो फहम जंहिंसां पसण थिए पीरीअ जो। निमाज़ अल्लाह जो हुक्म आहे, उहा पढ़णी आहे, कंहिं बि सूरत में निमाज़ छॾणी न आहे। रोज़ो त रखणो आहे फर्ज़। मुंहिंजा दोस्तो, रब खे राज़ी करणो अथई, उहो फहम इहो आहे जो ख़ुदा जी ख़ल्क़ जी संभाल, रब जे बानी जी संभाल, उहा रब तोखे जेतिरो नवाज़ियो आहे ओतिरो ख़ुदा जे बाननि जे लाइ रहमत जी छतरी बणिजी वञे। घाटो चीच वण हूंदो आहे, वण घाटो हूंदो आहे, उन जे छांव में पखी आखेरड़ा ठाहे वेंदा, उन जी छांव में बकरियूं रिढूं धण थे वेंदा, उन जे छांव में इंसान जे आसाइश वठंदा। ॻोठ जो चङो मुड़ुस इन मेवेदार छांव वारे वण वांगुरु। ओ वॾेरा साहब, ओ ॻोठ जा चङा मुड़ुस, अल्लाह तोखे इज़त ॾिनी आहे, रब तोखे पन्नी ॾिनी, रब तोखे माल ॾिनो, रब तोखे गाॾियूं मोटरूं ॾिनियूं, त तूं रहमत जो छांव बणिजी वञ पंहिंजे बचन जे मथां, पंहिंजे ॻोठ जे मथां। तुंहिंजे ॻोठ वारा तुंहिंजा बच्चा आहिनि, तुंहिंजे औलाद वांगुरु आहिनि, तुंहिंजे ॻोठ वारियूं औरतूं सभु तुंहिंजूं न्याणियूं आहिनि, मर्द तुंहिंजा बच्चा आहिनि। रब तोखे इज़त ॾिनी त तूं पंहिंजे बच्चन जी संभाल ल, त अल्लाह वरी तोखे ॾींहों ॾींहुं वधाईंदो। ओ मुंहिंजा दोस्तो, वॾेरनि जे लाइ, ऑफिसरनि जे लाइ, सिपाहियुनि जे लाइ, पुलिस जे अमलदारनि जे लाइ, मुंहिंजा दोस्तो चङनि मुड़ुसनि जे लाइ हिन दुनिया में खटण ऐं कमाइण जा वॾा मौक़ा आहिनि। खटण दुनिया न, दुनिया ग़रीब जी बराबरि गुज़री वेंदी, अमीर जी बराबरि गुज़री वेंदी। जंहिंखे ज़िंदगी साहु ॾिनो आहे उनखे मानी बि जनी दादन बिच तनी तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। अदा दुनिया कमाइणी नाहे, पर फ़क़ीरनि ग़रीबनि जूं दुआऊं कमाइणियूं, ग़रीबनि जूं हमदर्दियूं कमाइणियूं आहिनि। ओ मिस्कीन ग़रीब जी जेका दिल राज़ी कयई, ख़ुदा जो कसम अर्शन वारो रब तोते राज़ी थींदो। सुभान अल्लाह। बादशाह ने तो शिकार थी, घोड़ो डोड़ाई के हरण जे घोड़ो डोड़ाई ते हिकिड़े झंग में पहुतो। झंग में पानी जो चश्मो आहे, उते पानी जे चश्मे ते प्रवेश वेठो खिंडायूं नफल वेठो पढ़े, इबादत वेठो। बादशाह पुछियो फ़क़ीर छा थो करे? अल्लाह जी इबादत थो कयां। घणो वक़्तु अथई? 20 साल थिया आहिनि। इते ई वेठो आहे, हा वण जा फल खाईंदो आहियां, हे चश्मे जो पाणी आहे, वज़ू जी सहूलत आहे, पाणी पीअण जी सहूलत आहे, इते ई अल्लाह जी इबादत थो कयां। हीअ लठ खोड़ी दम जॾहिं मुंहिंजी लठ साई थींदी सम्झंदुसि अॼु मुंहिंजी इबादत कंदुसि। जेसी लठ साई न थींदी तेसी हिकु न हूंदो। बादशाह के ख्याल अचियो, लथो घोड़े। बादशाह जी लठ खोड़ी उन चश्मे जे भर में लठ खोड़े जी फ़क़ीर मां बि तो विया थी, मुंहिंजी लठ साई न ईंदी मां बि वेही रहियो। सही वो फ़क़ीर भी इबादत पियो करे त बादशाह भी इबादत पियो करे। रात थी, ये झंग मां रड़ झड़े बचायो, घोड़ाड़े बचायो, आहे कोई मदद करे बचायो बचायो। बादशाह जो फ़क़ीर खे माण्हू संदेश
हले भाड़े से पूरे, हले चोर तो लूटे, हले को जानवर तो भाड़े, की मदद फकीर जो बाबा मावा तो ना माय बात अल्लाह की इबादत में है, मावा तो ना हमारा बाबा इबादत लोग कर सकी रात तीन संडे तो उनकी मदद क्यों एक का बचना मत बारा हल तो गट के लोग मान जी बाबा ये न कर ये उसी सियाणो की तालो गरीब की मदद के बादशाह के फकीर जो भया तो तू शैतान है जो इबादत का तो रोकी ये छा बिचई मां उन चोली मां बादशाह जो बिचई ते मानू ने को शी चंबो है शी हलियो पर हो बेचारो के फट के जमीन पे रत पे वयो से फट पे जमीन बादशाह ही जो पंजी पग लाहे उन जे जिते जख्म थियो ते पग बधई रत रुकी उनके पट पंजो बधई उनके टेक दे सहारो दे पानी चश्मे से वठी आयो पानी प्यारी खिदमत में तीमारदारी की हमरा जो सिर उन्हें मानू जो सिर बची सुबह जो थी दिसे तो सुभान अल्लाह बादशाह जी लट साई थी अंगूर कढी फकीर जी लट्ठू आई सिंधी भैया बादशाह जी लट साई बाबा फकीर अल्लाह सलाम दई मुझो कम थियो मां वजा चिड़े यो कीअं भला जी तू करी तो पंहिंजे सिर जे लाइ इबादत अज मूं ॿिए जो सिर बचायो जी एड़ियूं दाऊं मां कई बेरा ॿुधियूं आहिनि मां त कॾहिं ध्यान ई न ॾिनो आहे जेको लठ बि चढ़े सिंधी पई आई ओ मिठा के दर्दमंद जे कम में अची वनी के मिस्कीन की मदद करी के रोंदड़ के खिलाई सुभान अल्लाह वडी गाल के रोंदड़ के खिलाण वडी रोआण वाला घणा खिलाण वारो कोको के दर्दमंद के दुखाए रखे के सताए रखे वरी सताइण वाला घणा दुखीअ खे दुख ॾियण वारा पर को हुजे जेको गरीब जी दिल राज़ी करे के मिस्कीन रोंदड़ खे खिलाए साईं फरमाइण था जेको के गरीब मिस्कीन जी मदद थो करे हिकड़ी हाजत थो पूरी करे मां रब उन जूं 70,000 हाजतूं पूरियूं कंदुसि जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत संगत जी जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वाला आलिका व अस्हाबिक या हबीब अल्लाह सुभान अल्लाह ओ मुझा दोस्तों के बुखारे के मानड़ी खरा इकड़े मानू के मानी कराई जेतरा गिरह खाईंदो खुदा वास्ते पंजी लालच में न पंजी के जाती गर्ज मजरन नौकर चाकर उनके मुई खाराइणो हारी नारी अची उनके मुई खाराइणो पर खैरात दुआए ते काटे संत जो वास्तो बड़ो ही न हुजे जे मां उम्मीद आसरो ही न हुजे अल्लाह वास्ते जेकने उन्हें गरीब के तो मन खाराई कुतिब लहू बिकुल्लि लुकमतिन हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मकबूल किरह किरह जेवद में हज कबूल पियल ऐं उम्रे कबूल पियल जो सवाब मिलंदी अज तो मितला भी खटी विया हाणे हे एतरी जमात भत खाईंदी न खाधो तो कोन तयार आहे गिर न जो जेतरा है मानू मानी खाईंदा गिरह गिरह जो हज ऐं उम्र
हाँ हिकिड़ो माण्हू 10 गिरा त खाईंदो न। मानी फटी रही है था खाने जी मीह को पर अंदर कर हाँ केतिरियूं मानियूं खाईंदे केतिरा गिरा खाईंदे पर जेतिरा खाईंदे घर धणी खाराइण वारे खे हर किड़ह जे हज मबरूर उम्र मक़बूल जो मेहमान जॾहिं ईंदो आहे मेहमान के वटि ईंदो आहे मेहमान पोइ पहुचंदो आहे रोज़ी उन जी रब अॻु मोकिलींदो आहे वरी जेमल मेहमान वापसि मोटंदो आहे मेहमान पोइ मोटंदो आहे घर धणी जा गुनाह पहिरीं में ॾींदा आहिनि सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या ओ मुजादा कंहिंखे कपिड़ो पाराए कंहिंखे मानी खाराए कंहिं बीमार जी दवा कराए कंहिं जी न्याणी पालक वेठी आहे उन जी मदद कर काज में न्याणी हाणे हिकिड़ी सर्वे पढ़ी आहे त पाकिस्तान में 1 करोड़ छोकिरियूं बालग वेठियूं आहिनि